मेहड़ जे ॻोठ झुंडो गोगाणी में मिल्कियत मां ॻोठ जे प्लाट ते ॻोठ जे बासर जे कब्ज़े जी कोशिश उन बाबति ॾिसूं था रियाज़ अहमद जी ही रिपोर्ट। बिल्कुलु असां हिन महिल मौजूदु आहियूं ॻोठ झंडो खान गोगाणी ऐं हिते हे जेको आहे सो कुदरत जो करिश्मो आहे जो ही 9 ॿार स्पेशल ॿार आहिनि, माज़ूर आहिनि ऐं गूंगा आहिनि ऐं मस्ताना आहिनि ऐं हिननि गूंगनि मस्ताननि सां हिते वॾो ज़ुल्म आहे। हिननि जो को बासर माइट आहे जेको हिननि खे धमकियूं ॾिए थो, हिते अचे फायर करे थो, मुख़्तलिफ़ तरीक़े सां हिननि गूंगनि ॿोड़नि यतीमनि ऐं हे जेको आहे सो मासूम ॿारनि खे ऐं हिननि लूलनि लंगड़नि खे तंग करे थो, हिते अचे हिननि जे मथां फायर करे थो। इन्हनि फायर दौरान 2 जेको आहे सो हिननि जूं नियाणियूं हिननि जूं जेको आहे सो मरी वियूं हुन ऐं उन्हनि जो केस बि हितां जी पुलिस उन्हनि खां न वरितो। उन खां पोइ जेको आहे सो हिननि खे चवे थो त तव्हां हीउ जेको प्लाट जेको बोर्ड में हिननि जो प्लाट जॻह जेकी ड्रही वई आहे, बाक़ी हिननि जो प्लाट बचियो आहे, हे हिते खाइण लाइ मोहताज आहिनि। हिननि जो प्लाट चए थो त इहो प्लाट मूंखे ख़ाली करे ॾियो, कंहिं बासर माण्हू खे जेको आहे सो ॾियणु चाहे थो ऐं हितां जे जेको आहे सो ॾाढो हिननि सां ज़ुल्म आहे, हिननि सां ज़्यादती आहे, वधीक हिननि सां हिननि अमड़ियुनि सां ऐं हितां जे जेको आहे सो हिननि माज़ूरनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं ऐं हिननि जी दर्दनाक कहाणी हीअ जेको आहे सो तव्हांखे ॿुधाईंदासीं, हुननि सां ॻाल्हियूं बि कंदासीं। असांजी नियाणी ॿहूं जेका सो चाचो आहे असांजो अचे असांखे मारे थो, जेका सो ज़ुल्म थो करे। मुंहिंजी नियाणी 2 वेचारियूं फेरनि में गुज़ारे वियूं। असां काॾे वञूं? 9 ॿार माज़ूर बचड़ा, उन्हनि खे छा खारायूं? दवा दारू काॾां करायूं? असांजी मदद कयो। असां किॾे वञूं? असां छा कयूं? किॾे वञूं छा कयूं? ख़ाली प्लाट आहे, मन के अॻ में भाउ ॾेई विया जेका सो उहा राति जो ॾींहं जो गाबी हुई वॾड़ी, उहा मरी वई। हाणे असां केॾे वञूं? असां सखणे घर में वेठा आहियूं पट ते, त बि चए थो निकिरो जेका सो मुंझजाए। कमरे टक थो जे पैसनि ते खपाए थो जेका सो अॼु बि माण्हू घुराया अथई ओॾां पार में जेका सो असां त जहिड़ो थो यतीमनि सां करे थो। असां केॾे वञूं? यतीम वीचारा केॾे वञनि? माज़ूर मासूमड़ा जीतामड़ा, असां हिननि जी केॾे खयूं? मदद कयो असांजी भाऊ जेका सो केॾे वञूं? असां माज़ूर न को असां ग़रीबनि सां केॾे वञूं? मासूमड़ा जीतामड़ा जेका सो वीचारा इहे असां काॾे खणी वञूं? केॾे वञूं? ज़ुल्म अहिड़ो नाहक मुंहिंजो ॾेर सदर, हे प्लाट बि मुंहिंजे मासूमनि ॿारनि जॾड़नि खे मां काॾे खणी वञा? काॾे कढूं? अहिड़े नाहक ज़ुल्म सां अचे असां सां विढ़े थो, ज़ोरी खयूं बंदूकूं बीठो आहे नूरो कामरेट। मां काॾे वञा? मुंहिंजे मुड़ुस खे मिलियल मुंहिंजे सहुरे ॾिनो के साल गुज़री विया आहिनि, हलिया असांजो अदुल काथे नथो थिए। कोरट करी सऊं तां कागर मिलिया आहिनि, असांजो अदुल केरु नथो करे। ख़ुदा कारण अदुल कयो, अहिड़ो ज़ुल्म। घर खाली तो बात आ छा तो चवे? दादा तेरा ते मने तू ताते मने बे जी तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। असां जेको आहे सो झंडे खान गोगाणी में महिल मौजूदु आहियूं। हिते दरवेश तक़रीबन 9 दरवेश हे दरवेश आहिनि। हे अदड़ी हीअ अनीला हे पंहिंजो नालो ॿुधाए थी ऐं हिन दरवेश जो तव्हां हालात ॾिठा, हिन सां ॻाल्हि ॿोल बि असां कई, पर हे दरवेश आहे सफ़ा ऐं जेको आहे परेशान थी वियो आहे ऐं असां जी वस वारनि खे ऐं जेको आहे सो हितां जे जेके बासर आहिनि ऐं मेहड़ तालुके जा जेके माण्हू आहिनि हिननि सां फ़ैसिलो कनि जीअं हिननि जो जेको अझो जेको ड्रही वियो आहे उहो बि ठही सघे। उन खां पोइ जेको हिननि जो फ़ैसिलो थी सघे। हिननि जे कम्यूनिटी जो माण्हू जेको हिननि खे तंग करे पियो, हिनखे घर ख़ाली कराए पियो, उन जो बि तदारुक थी सघे। कैमरा टीम सां गॾु मीर रियाज़ सुमरो, KTV मेहड़।